अस्सलाम वालेकुम दोस्तों, पांच जावेरी ड्रामे जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट बंदी रहे दोस्तों। तो बिना देर हलूं त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त काफ़ी ॾींहं थिया त असां पांजा वेरी जी अपडेट कोन ॾिनीसीं, त इन जे करे सोचियो त पांजा वेरी जे बारे में कुछ वीडियो ठाहिजे ऐं तव्हां दोस्तनि खे आगाह कजे त पांजा वेरी जी रिकॉर्डिंग जेका त हलंदड़ आहे दोस्तों, ऐं तमामु तेज़ी सां हली रही आहे। ऐं बेस्ट सीन जेके तव्हां पिक्चर ॾिसी रहिया आहियो त वरिता विया आहिनि दोस्तों। एस भट्टी, सतार लाड़ ऐं सतार नुआणी, इहे सभु एक्टर जेके गॾिजी करे माना बहितरीनु कमु करे रहिया आहिनि दोस्तों। ऐं चौधरी अलीअसगर तईं बि हिन ड्रामे जो जेको आहे त किरदारु बि आहे, हिन ड्रामे जो डायरेक्टर बि आहे। इहो तव्हांखे हर वीडियो में असां ॾसींदा ईंदा आहियूं दोस्तों। ऐं बहितरीनु तरीक़े सां इहे एक्शन सीन रिकॉर्ड कया विया आहिनि दोस्तों। पिक्चर में नज़र अचे थो त मजू सतार लाड़ कंहिं छोकिरीअ जे मथां पाणीअ जो दिलो वारे करे उनखे उथारे रहियो आहे, पोइ हुनजी भेण या कहिड़े बि हिसाब सां हुनखे माना वनवा मां उथियारे वेंदो दोस्तों। इहे ड्रामे पांजा वेरी में सीन हूंदो। ऐं अहमद अली शेख जेको आहे त ज़हर ज़िंदगी जो कमाल ख़ान, उन जा बि बेस्ट सीन वरिता विया आहिनि दोस्तों। ऐं हिन ड्रामे जी कहाणी जी हूंदी, हिन ड्रामे जो नालो आहे पांजा वेरी। त पांजा वेरी जो मतिलबु छा आहे दोस्तों, त माना कीअं पाण में हूंदा सोट मासात ऐं के पंहिंजा ई रिश्ता जेके पाण सां माना ॾमिरबा ऐं उहो जहिड़ो शुरू थींदो दोस्तों। पांजा वेरी जो मतिलबु इहो आहे त इन नाले जो जेको मतिलबु निकिरे थो पांजा वेरी ड्रामो, त इहे पंहिंजा ई पाण में जेके हूंदा दुश्मन हूंदा दोस्तों। ऐं हिन में वॾेरा घटि ॾेखारिया वेंदा, ऐं पंहिंजा ई दोस्त सोट मासात ऐं अहिड़ा ई रिश्ता जेके आहिनि त पाण में वेरी ॾेखारिया वेंदा। हिन ड्रामे खे जेको आहे त धमाकेदार बणाए वेंदो ऐं हीउ मुख़्तलिफ़ ड्रामो हूंदो सिंधी मीडिया में, हिकु नवाण हूंदी दोस्तों। ऐं तव्हां भाइरनि दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हिन ड्रामे जो जीअं इंतज़ारु कयो था तीअं ई इंतज़ारु कंदा रहो दोस्तों। तमामु जल्दी हिन जा टीज़र तव्हांजे साम्हूं ईंदा ऐं हीउ ड्रामो तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो तमामु बहितरीनु तरीक़े सां। तकरार ड्रामे जो रिकॉर्डिंग जेको टोड़ींदो रिकॉर्ड, त उहो हीउ ड्रामो आहे पांजा वेरी दोस्तों। उम्मीद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। त वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।